दादू रिपोर्ट। हैदराबाद डिवीज़न जे डायरेक्टर इतलात सवाए खान छिलगड़ी जी भेण जी वफ़ात ते दादू में इतलात खाते जे ऑफिस में डिस्ट्रिक्ट इंफॉर्मेशन ऑफिसर जान मोहम्मद गोरड़ जी सदारत में ताज़ियती इजलास कयो वियो, जंहिं में डिस्ट्रिक्ट इंफॉर्मेशन ऑफिसर ज़ीशान अली लगारी, असिस्टेंट उबैदुर रहमान जतोई, सीनियर फोटोग्राफर मुनीर अहमद सियाल, सीनियर क्लार्क अनीसुर रहमान जतोई, जूनियर क्लार्क फुरकान अली मंगी, हाजन कोराई, अब्दुल रशीद सोलंगी ऐं मीरल काबूरो ऐं ॿियनि मुलाज़िमनि शिरकत कई। ताज़ियती इजलास में डिवीज़नल डायरेक्टर इतलात हैदराबाद सवाए खान छिलगड़ी जी भेण जी वफ़ात ते गहरे दुख जो इज़हार कयो वियो ऐं मरहूमा लाइ फातिह ख़्वानी करे मग़फ़िरत लाइ दुआ घुरी वई। अल्लाह ताला मरहूमा खे जन्नतुल फिरदौस में जगह अता करे, संदसि पोरनि खे सब्र जी तौफ़ीक़ ॾे।